रियासत ड्रामे जी नई अपडेट में सभी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप स्टिल रियासत। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामो एक बेहतरीन ड्रामो है। रियासत ड्रामे जी छंछर का शूटिंग स्टार्ट थियण वारी है। खजू साहब जो वायदो किया तो मैं छंछर का जो शूटिंग स्टार्ट कंदो दोस्तों। छंछर सुभाणे छंछर है। ॾिसूं था खजू साहब हिन चक्कर पंहिंजे वाइदे ते केतिरो बीहे थो, छो त खजू साहब जेका वाइदा कया काफ़ी पोइनि मरतबा त उन्हनि खां फिरी वियो ऐं काफ़ी चकर चई हिन छंछर ते, हिन आचार ते, हिन सूमर ते शूटिंग थींदी, पर ईअं ॿ टे चकर मतिलबु शूटिंग मुअतल थी वई, कैंसिल थी वई ऐं हिन चकर हिन छंछर ते उन वाइदो कयो आहे त मां शूटिंग कीअं बि करे इन ड्रामे रियासत जी स्टार्ट कंदुसि। हाणे ॾिसूं त रियासत ड्रामे जी शूटिंग खजू साहब पक स्टार्ट करे थो। जे हिन छंछर खां शूटिंग स्टार्ट थी वई दोस्तों, पोइ हीउ ड्रामो जल्दी फाइनल थी वेंदो। छो त हिकु चकर जेको कमु स्टार्ट थिए त पोइ बीहंदो न आहे, पोइ कमु लगातार उनजी शूटिंग हलंदी रहंदी आहे। जे हीअ अगरि शूटिंग स्टार्ट थी वई त पोइ 2 महीने जे अंदरि हिन जो पहिरियों ऐं ॿियों स्पेल मुकमल थी वेंदो, यानी 12 महीने ऐं 2026 खां 2-3 ॾींहं पहिरियों ताईं 2 स्पेल फाइनल करे वेंदो खजू साहब। 10 महीनो ही स्टार्ट थी चुको आहे, 11हों 12हों 3 महीना विच में आहिनि, 2025 जा आख़िरी ही 3 महीना। इन 3 महीने जे अंदरि कम से कम 2 स्पेल त आराम सां खजू साहब मुकमल करे वेंदो ऐं अॻिते ख़बर पवंदी त घणे 20-100 आहे। दोस्तों अपडेट सुठी लॻे त शायदि ख़ुशो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा।